नाज़रीन, शिकारपुर शहर ड्रखण वेझो बड़ो शहर में मरूफ़ सियासी समाजी अगवान डॉक्टर मुज़फ़र अली ईसाणी पारां पीपी उम्मीदवारनि जे हिमायत में शानदार कार्नर गरजाणी कोठाई वई। इन कार्नर गरजाणी में पीपल्स पार्टी पारां PS 9 जे उम्मीदवार मौजूदा स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी NS 193 जे उम्मीदवार शहरयार खान मार ख़ुसूसी तौर शिरकत कई। तकरीब में बड़ो ड्रखण समेत आसपास ॻोठनि खां सवे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि वॾे तइदाद में ॻोठाणनि शिरकत कई। तकरीब के एडवोकेट सैयद मोहम्मद अली शाह, PS 9 जे उम्मीदवार आगा सिराज खान दुरानी, शहरयार खान मार, PP लेडीज़ विंग अगवान आपा रुखसाना मरखियाणी ॿियनि ख़िताब कियो, जॾहिं त मेज़बान डॉक्टर मुज़फ़र अली ईसाणी महिमाननि खे आजाणो पेश कियो। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त अॻुवाणनि तकरीब में शरीक माण्हुनि खे तीर ते ठपो हणी PP उम्मीदवारनि खे कामयाब करण जी अपील कई। पंहिंजे भाउ मुज़फ़र खान ईसानी साहब खे हुओ बि मुंहिंजो वॾो आहे ऐं उनखे मां मुबारकबाद पेश थी कयां त अॼु ही हेॾो वॾो जलसो कोठायो अथई जंहिंमें असां सभिनी खे इनवाइट कयईं। मां उनखे मुबारकबाद पेश थी कयां। मुंहिंजा भाउरो, तव्हां हर कमु छॾियो, 8 तारीख़ ते तीर ते ठपा लॻंदे इंशाअल्लाह ताला बिलावल भुट्टे जा हथ मज़बूत कयो। हू शहीद राणीअ जो बचड़ो आहे, जेको तव्हांजो भाउ आहे, जेको तव्हांजे हवाले अवाम जे हवाले करे वई आहे। उहा सिंध जी राणी हुई जेकी शहीद थी वई आहे। बाक़ी कम कारियूं हर शइ थींदी रहंदी इंशाअल्लाह ताला। 8 तारीख़ ते ठपे पे ठपा, तीर पे ठपा, ईअं खटो जो ये मुखालफन के करे ॾेखारियो। जेके ये ॿाहिरियां मौलवी साहब आया आहिनि, जेके तकरीरूं कनि था त पैसा बि वठो ऐं वोट बि न ॾियो, ईअं माशाअल्लाह इनखे ईअं भॼायो। वॾे वारा त जियालान हमेशह तीर ते ठपा हणंदा आहिनि। हाणे त इंशाअल्लाह सभु गॾु आहियो। इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी थींदी। असांजो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो सरदारी थींदो, आगा सिराज खान MPA थींदो, शहरयार खान MLA थींदो। इंशाअल्लाह ताला जीत असांजी हूंदी। जिए भुट्टो सदा जिए। आखिर में मां अदा मुज़फ़र ईसानी साहब जी शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे हिते इनवाइट कयो। थैंक यू। शुक्रगुज़ार आहियां त तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी आया हो। पर असां जा जेके मौजूद महिमान आहिनि, अल्ताफ़ खान भयो साहब, आगा सिराज साहब, शहरयार महर साहब खे थोरो जल्दी वञिणो पियो, काॾे बिज़ी हुयो। उन्हनि खे सभिनी खे मां वॾी दिलि जी गहराई खां महिरबानी थो कयां त उहो आया हिते असां जूं ॻाल्हियूं ॿुधूं। ऐं असां इहो बिल्कुलु चवंदासीं त कम हिते थियनि। कम आहिनि, कुझु असांखे शिकवा बि आहिनि, पर उहे अॼु असां न कंदासीं। अॼु असां रुॻो चवंदासीं त वेलकम, तव्हां असां वटि लंघे आया हो, इहा असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। पर अॻिते हली इलेक्शन थी बीहे, इंशाअल्लाह तव्हां ई खटंदो। पर जेॾी महिल खटी आयो, पोइ असां तव्हांखे तंग कंदासीं, पोइ असां तव्हांखे चवंदासीं त हे बि कमु करे ॾियो, हे बि करे ॾियो। छाहे करे जो पोइ अख़बार में कम न थिया आहिनि, इहो बि असां खुली करे तव्हांखे चऊं। पर असांखे उमेद आहे त हाणे इहा बि हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल जेको प्लेटफॉर्म आहे पीपल्स पार्टीअ जो, उन में यूसी बड्डो पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टीअ जे प्लेटफॉर्म ते खटी आई हुई। न त हिन खां पहिरियों बि असां खटींदा आया आहियूं, पर पीपल्स पार्टीअ खे पर हाणे असां तव्हां सां मुंसलिक थिया आहियूं त असां उमेद था रखूं त तव्हां असां सां उहो ई रवैयो कंदो जेको असां तव्हांखे हेल्प था कयूं, तव्हां असांखे हेल्प कयो। ऐं इहा ॻाल्हि कंहिं ॿिए जाइ ते शहरयार खान महिरबानी करे हिकिड़ी ॻाल्हि कई, हाणे हिन महिल न आहे, पर छो त ईसानी साहब कॾहिं कॾहिं असां सां नाराज़ बि थींदो आहे, पर पंहिंजे कम लाइ न, अवाम लाइ। इहा वरी बि मां तव्हांखे ॻाल्हि कंदुसि।
वरी मां तव्हांखे चवंदोसांव त मां बिल्कुलु नाराज़ थींदुसि पर अवाम लाइ पंहिंजो मां कॾहिं कमु कंहिंखे बि न चयो आहे ज़ाती कम असांजा बि खोड़ फाथल आहिनि पर मां कॾहिं कंहिंखे न आगा साहब खे न महर साहब खे कॾहिं पंहिंजे कम लाइ वियो आहियां त इहो मां चवां त हे मुंहिंजो कमु कराए ॾियो मां कॾहिं इहो न कयो आहे पर अवाम जे कम लाइ असां नाराज़ बि थींदासीं ऐं असां इन ते इसरार बि कंदासीं त यार हे तव्हां कम असांखे करे ॾियो ऐं इंशाअल्लाह कम थींदा बि असांखे उमेद आहे हाणे असां बि मुंसलिक थिया आहियूं साईं जन सां त असांखे उमेद आहे त इहा ज़रूरु असांजा कम थींदा ऐं पब्लिक खे सहूलियत मिलणु घुरिजे ॾाढी सतायल पब्लिक आहे असांजा ग़रीब माण्हू ॾाढा सतायल आहिनि ॾाढे बुरे हालतुनि मां हिन जेकी महांगाई आहे जेकी बेरोज़गारी आहे हिते जेके ॾोह था थियनि जेके जहिड़ा झगड़ा क़ौमी जहिड़ा झगड़ा इहे ख़तमु थियणु घुरिजनि ताकी जेको शरीफ़ माण्हू आहे उहो पंहिंजे सुकून सां पंहिंजो रोज़गार करे सघे हर त इहा तव्हां महिरबानी करे असां पोइ तव्हां वटि ईंदासीं ऐं इहे असां पॉइंट्स रखंदासीं तव्हांजे साम्हूं बाक़ी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आयो टाइम कढी ऐं मां